हालाणे लॻ ॻोठ मोहम्मद साले नांगोर जो रहवासी ज़ुल्फ़कार अली नांगोर एहतजाज कंदे मीडिया अॾो दाहिंदे चयो त 5 ॾींहं अॻु खान वाहन रोड तां मूंखां फुरन मोटरसाइकिल फ़ोन काग़ज़ रोक रक़म फुर थी हुई। मां फ़ौरन जी सुञाणप बि कई। उन वाक़े खे मां NC हालाणी थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस अॼु ताईं कुझु न कयो आहे। हुन चयो त फुर कंदड़ राशिद लुकमान इब्राहिम नागोर फुर कयल मोटरसाइकिल जा काग़ज़ उन्हनि जे घर अॻियां गंद किचिरे तां मिलिया आहिनि। हुन चयो त असां मामे जी ज़मीन जो हादपो कंदा आहियूं। उन ज़मीन ते ज़मीर नागोर ऐं मथे ॼणियल जवाबदार मूं मथां फायरिंग करे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असांखे मारण जी धमकियूं ॾेई हिरासा करे रहिया आहिनि। मां हालाणी पुलिस ॾे केतिरा ई भेरा वियो आहियां, पर ॿुधी का नथी। हुन SSP नौशरो फ़िरोज़ खे अपील कई त फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि कराए जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।